नाज़रीन, गुलामुल्लाह मां ख़बर है जेका मां ताईं पहुचायूं पिया। बाबू जान हिंगोर जो जी रिपोर्ट मुताबिक़ गुलामुल्लाह लॻ ॻोठ मोहम्मद हसन मलाह देह नाहिकी में मोहम्मद इस्माइल मलाह जूं 2 नियाणियूं टंगुनि खां माज़ूर हुयूं। वालिद गरीब मज़दूर आहे। दिहाड़ी वारे माण्हूअ जे घर जो गुज़र सफ़र इंतहाई मुश्किल थिए थो। विज़िट दौरान PPHI गुलामुल्लाह इंचार्ज डॉक्टर रियाज़ मुग़ल संदन तकलीफ़ ॾिठी। खांसि बर्दाश्त न थियो अहिड़ो ज़िक्र कंहिं इंसान दोस्त शख़्स सां कयईं। उन नेक मर्द बिना कंहिं देर जे नियाणियुनि लाइ व्हील चेयर वठी ॾिनियूं, जेको इंतहाई बहितरीन अमली क़दम आहे। नियाणियुनि खे व्हील चेयर मिलण ते वालिद मोहम्मद इस्माइल मलाह नियाणियूं खेनि दुआऊं कंदियूं रहियूं। यकीन कयो, मूं अक्सर ॾिठो आहे, नेक कमु रब नेक इंसाननि खां वठणु पसंदि कंदो आहे। डॉक्टर रियाज़ मुग़ल जी कोशिश सां नियाणियुनि खे सहूलत मिली। जंहिं शख़्स व्हील चेयर ॾिनियूं, रब पाक खेसि बरकत अता फ़रमाए। वालिद पारां अहिड़ा बयान ॾिना विया।